लिखे तो त वफ़ादार इंसान वफ़ादार खे ई मिलंदो, वफ़ादार इंसान वफ़ादार खे ई मिलंदो। छो त जे रब सां वफ़ा कई सो उहो इंसान कॾहिं बि बेवफ़ा इंसान जी आॾो न ईंदो। असांजे माशरे में हाणे उहो ॾिस वेठो आहे न गुंडड़ी वारनि वारो। हाणे मां हिनखे चवंदुमि न असुर जो बि तयारु थी जाए, फजर जो फलाणी जाइ ते हलिणो आहे, असांखे हेॾो होॾे टाइम न थिए। हाणे होॾो आज़ान मिलंदी, हेॾो मां दर ते बीठो हूंदोमांसि। आज़ान खे ॿुधी नज़र अंदाज़ कंदो, रब खे नज़र अंदाज़ कंदो, मूंखे अहमियत ॾींदो। हाणे हिन छा कयो? फ़र्क़ु रखियो। फ़र्क़ु, इहो फ़र्क़ु आहे। अलाह सां फ़र्क़ु न कयो। आज़ान मिले पहिरियों अलाह जी तरफ़ वञ, रब जी तरफ़ वञ, इन में तूं वफ़ादारी निभाई। फ़र्ज़ आहे, नमाज़ अलाह जो हुकुम आहे, फ़र्ज़ खे न तोड़। मूंखे तोड़, मूंखे संगत खां धिकार, मूंखे जवाबु ॾे, पर हई अल सलाह खे कॾहिं बि जवाबु न ॾिजांइ। ख़ुदा जो कसम कॾहिं बेसुकून जी हालात में न ईंदी, सुकून ई सुकून हूंदई। अलाह उन मोमिन इंसान उन बंदे सां प्यारु कंदो आहे जेको अलाह जी आज़ान ॿुधे रब जी तरफ़ वञे। ऐं मां फजर जो तुंहिंजे दर ते ईंदुमि न, हेॾो आज़ान मिलंदी, तूं अलाह खे छॾे मुॾे ईंदे, तूं अलाह खे छॾे मुॾे ईंदे, मुंहिंजे कम सां हलंदे। ऐं जेको तुंहिंजो फ़र्ज़ु हुयो, जेको माफ़ बि न थिए, पहिरीं पुछाणी बि क़बर में इन जी आहे, नमाज़ जी, उनखे ॾिसंदे अहमियत न ॾिनई, मूंखे अहमियत ॾिनई। हाणे तूं अलाह सां कहिड़ी वफ़ा कई जो तूं वफ़ा जी उमेद थो ॻोल्हे? ओ मुंहिंजा सुहिणा, रातिनि जो देरि ताणी ॻाल्हाए, फजर जो वक़्तु अचे अलाह खे छॾे करे तूं पंहिंजे बिस्तर ते वेंदो आहे, जा फजर जो वक़्तु में एॾो नमाज़ हलंदी, तूं फ़ोन ते लॻो पियो हूंदा। तूं अलाह सां वफ़ा कहिड़ी कई आहे जो तोखे ॾाढो वफ़ादार इंसान अचनि? तूं त आख़िर अहिड़ो तड़पंदे जो सुकून ॻोल्हींदे, सुकून ॻोल्हींदे। अलाह सां सचा थियो। ख़ुदा जो कसम, इहे दुनिया वारा उहे ई अथव जीअं जीअर आहियो त तव्हां सां गॾु, ज़िंदा आहियो न तव्हां सां गॾु। जॾहिं तव्हां हिन दुनिया मां फ़ानी थी वेंदा न, त तव्हांजे दर ते बि इहे ई रड़ियूं कंदा आहिनि त भाउ खणोसि, धप न करे, खणोसि, धप न करे। अॼु मूंखे हर कोई नाले सां सॾींदो, ज़ुबैर 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 शेख ज़ुबैर शेख ज़ुबैर शेख ज़ुबैर शेख ज़ुबैर। जॾहिं मां मयत वारी खट ते पियो हूंदो न, त पोइ मूंखां न हुननि खां मुंहिंजो नालो विसरी वेंदो। पोइ छा छॾींदा? अबा मयत खे खणो न, अबा जनाज़ खे खणो न, मुंहिंजो नालो उन्हनि खां उन वक़्त में विसरी वेंदो। इहे उहे ई अथव, इहे मुनाफ़िक़ जेके चपाटियूं हणनि वेठा आहिनि साम्हूं मुंहिंजे आॾे। हे मुंहिंजे जनाज़ ते बीठा हूंदा न, हिते बि मन रड़ियूं कंदा था, मुंहिंजो नालो उन्हनि खां विसरी, ईअं न चवंदा त भाउ ज़ुबैर खे खणो न, भाउ ज़ुबैर खे खणो, शेख ज़ुबैर खे खणो, त पूरे चओसि धप न करे वञे। हा छा चवंदा? अड़े बाबा हिनखे लाश खे खणो, धप न करे वञे, जल्दी चंबा हणाए। इहे उहे ई इंसान अथव। अलाह जो कसम, मां ग़लति ॻाल्हि नथो कयां। अलाह सां वफ़ादारी कयो, तव्हांजे आॾो सभु वफ़ादार ईंदा। अलाह सां सचा थियो, तव्हांजे आॾो सभु सचा ईंदा। अलाह सां नाफ़रमानी करे वरी हेॾे वटि भॼे थो, पकड़। रब सां सचाई कर, जवान जी औलाद अलाह सां सचाई कर। अलाह कमु ईंदे, इहे कमु न ईंदे। अलाह कमु ईंदे, इहे कमु न ईंदे। इहे उहे ई अथई, रोड जो हादसो थींदे न, खण बि न ईंदी, कैमरा कढी मूवी भरींदई, लाइव हलाईंदई। इहे उहे ई अथई। अलाह सां सचो थी, ख़ुदा जो कसम, तुंहिंजे आॾो सभु सचा ईंदे। वफ़ा जी उमेद तॾहिं रख जॾहिं तूं अलाह सां वफ़ा कई हुजे, अलाह जी नमाज़ खे नज़रअंदाज़ न कयो हुजे, रोज़नि खे नज़रअंदाज़ न कयो हुजे। यादि रखो, इंसान बाद में बि बेसुकून जी हालात में तव्हां ई आहियो। अगरि मुंहिंजे कंहिं लफ़्ज़नि में तव्हांजी दिलि हेठि मथे थी हुजे त सॉरी, माज़रत थो कयां।